बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में मां खे भली कार चऊं था। स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे सीनियर तर्जिया निगार अली काज़ी साहब। अली साहब वेलकम चओ पिया मांखे सर थैंक प्रोग्राम यू में। मेहता। थैंक यू सो मच। अॼु कुझु अहम डेवलपमेंट्स थियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहं खां जीअं इंतज़ारु हुयो त चीफ जस्टिस साहब जी तबियत नासाज़ हुई, कल्ह त केसिस डीलिस्ट थी विया, पर अॼु हुननि ॿुधणी कई केस जी, ऐं उनखां पोइ उन्हनि रिमार्क्स इहे ॾिना त न की असां हिदायतूं था ॾियूं, न का टाइम लाइन था ॾियूं, पर ख़ुदा जे वास्ते आइन जे करे पाण में गॾु वियो, ॻाल्हियूं कयो, न त पोइ असां कुझु शॉर्ट ऑर्डर जेको आहे उहो जारी कंदासीं। ऐं इन हवाले सां जेकॾहिं ॻाल्हियूं कामयाबु नथियूं थियनि त पोइ आइन बि मौजूदु आहे ऐं असांजो वरी फ़ैसिलो बि मौजूदु आहे। उन्हनि पंहिंजे फ़ैसिले खे बि कोट कयो। ठीकु आहे, पोइ सुप्रीम कोर्ट जेको आहे इहो फ़ैसिलो मतिलबु ख़ुदा जो वास्तो ॾिनो, अलाह खे मञियो, ख़ुदा जो वास्तो अथव, ॻाल्हियूं कयो। सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस जा रिमार्क्स चीफ जस्टिस सर त पोइ अलाह जो वास्तो पइजी वियो त हुकूमत ऐं अपोज़िशन वारनि ॻाल्हियूं करणु शुरू करे छॾियूं। ऐं हींअर पाण प्रोग्राम कयूं पिया त ॻाल्हियूं हलनि पियूं सेनेट में, कमेटी रूम में, त इहो सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर न आहे, छाकाणि सुप्रीम कोर्ट पाण चयो जी पोइ भेरे हिकिड़े तरीक़े जो ऑर्डर हो। हिन दफ़े हुननि चवनि पिया असीं ऑर्डर न पिया ॾियूं, न को टाइम लाइन ॾियूं पिया त हेतिरे ॾींहंनि में ॻाल्हि खे ठाहे वठो। हू चवनि पिया अलाह खे मञो, अलाह जो वास्तो आहे। त हिकिड़े तरीक़े जी हिकिड़ी अपील ऐं इल्तिजा हुई, जेको अॼु पाण ॿुधी हैरत थी, लेकिन बहरहाल पाण खे हिकिड़ी गुड फेथ में वठूं था त चीफ जस्टिस साहिबु मुल्क ऐं आइन लाइ ऐं को नज़रिया तहमुल जो मुज़ाहिरो कंदे त को मूंखे अॻिरो फ़ैसिलो न करिणो पइजी वञे, को सख़्तु फ़ैसिलो न करिणो पइजी वञे। तंहिंजे करे हुननि हिकिड़ो जे न वास्तो ॾिनो अलाह जो। तंहिंखां पोइ सुप्रीम अपोज़िशन ऐं गवर्नमेंट जेके अॻु में कोन पियूं ॻाल्हाइनि पाण में, हाणे अलाह जे वास्ते खां पोइ शायदि हू वेही रहिया आहिनि कमेटी रूम में, सेनेट में। लेकिन जेको सीजे साहिबु इहो चयो त भई अगरि नथा ठहो त आइन बि मौजूदु आहे, यानी आइन में 90 रोज़ जो ज़िक्र थियल आहे जी ऐं असांजो 3-2 जो अॻु वारो फ़ैसिलो बेंच जो उहो बि मौजूदु आहे। ठीकु थी वियो। हाणे अगरि हू मौजूदु आहिनि त पोइ वास्ता ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? बिल्कुलु ठीकु। लेकिन बहरहाल थी वियो ऐं हुननि चयो त आइन बि मौजूदु आहे, फ़ैसिलो मौजूदु आहे। मोट में अच्छा हाणे हिन जो अगरि पाण कॉन्सिक्वेंस सम्झूं, हिन जो जेको रिज़ल्ट सम्झूं त छा थी सघे थो, त रिज़ल्ट इहो ई आहे त सुप्रीम कोर्ट जो जेका हुकुम जी अगरि हुकुम अदूली थींदी त तौहीन अदालत थींदी, तौहीन अदालत थींदी त जेको बि तौहीन करे पियो हुनखे सज़ा मिलंदी त हू पंहिंजे उहिदे तां फ़ारिग़ थी वेंदो। जी हिन सॼी सूरत हाल में प्राइम मिनिस्टर जेको आहे, फेडरल गवर्नमेंट जेका आहे, उहो तौहीन अदालत जे ज़ुमरे में अची पई सघे। सो अॼु ही ॻाल्हि कई, जवाब में छा थो थिए पार्लियामेंट में, छाकाणि त हींअर मामिलो आहे 3 बेंच वर्सिस पार्लियामेंट। पार्लियामेंट में शहबाज शरीफ़ साहब वञी चए थो त आउं वोट ऑफ कॉन्फिडेंस थो वठां। 2-3 ॾींहंनि खां मीडिया में ख़बरूं हुयूं ऐं हुकूमत तरदीद करे रही, जी छाकाणि त हू लिकाए आख़िरी मिनट ते इहो करणु पई चाहे, पंहिंजो कार्ड शो न पई करे। अॼु 180 मेंबरनि, यानी 4 मेंबरनि जी हिन हुकूमत खे कुल अक्सरियत हासिलु आहे। जी त 180 मेंबरनि वोट ऑफ कॉन्फिडेंस ॾिनो ऐं ख्वाजा आसिफ़ हुते बि तक़रीर कंदे चयो त तव्हां कंहिंजे चवण ते जेका आहे बेंच न छॾियो, पंहिंजी कुर्सी न छॾिजो। यानी अगरि को तव्हांखे यानी ॿिए लफ़्ज़नि में छा थियो त अगरि तव्हांजे ख़िलाफ़ु बि को फ़ैसिलो अचे त छाकाणि त पार्लियामेंट तव्हां सां गॾु आहे, तव्हां उहो फ़ैसिलो न मञिजो। जेका ॻाल्हि आऊं काफ़ी ॾींहंनि खां चवां थो त अगरि सुप्रीम कोर्ट तौहीन अदालत में शहबाज शरीफ़ खे मुर्तकब ठाराए छॾियो जी ऐं हुनखे को सज़ा आई त हुन सज़ा ते अमल केरु कराईंदो? सो अॼु वरी वोट ऑफ कॉन्फिडेंस वठी शहबाज शरीफ़ साहिबु सुप्रीम कोर्ट खे इहो न्यापो मोकिलियो त भई मूंखे त पार्लियामेंट जी अक्सरियत इंजॉय कयां थो, त असीं नथा मञूं हिन बेंच जे फ़ैसिले खे, ऐं आईंदा बि को फ़ैसिलो आयो त न मञंदा। जॾहिं तव्हां अॼु हाणोकी बेंच जो हाणोको फ़ैसिलो नथा मञो त पोइ ज़ाहिर इन मां इहा ई ॻाल्हि सम्झ में अचे थी त सुभाणे बि हुनजो फ़ैसिलो न मञंदो। पर पार्लियामेंट में हिकिड़ी ॿोली ॻाल्हाइनि था, सुप्रीम कोर्ट जे अंदरि अची ॿी ॿोली ॻाल्हाइनि था। हुते चऊं त न न असीं त बिल्कुलु हीअ कयूं पिया, हू कयूं पिया। सो हाणे जेके ॻाल्हियूं हलनि थियूं, तव्हां कॉलर बि आहिनि सर। जी जी ठीकु आहे, अवांखे कंटिन्यू कयूं था। कॉलर आहिनि सुहेल शेख साहब कराची मां। सुहेल साहब छा चवंदव, छा सुवालु आहे अवांजो? मेहता अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा सुवाल आहिनि 2-3 अली काज़ी साहब खां। इहो पुछणु चाहियां पियो त इहो एतमाद जो वोट जेको हिन वरितो प्राइम मिनिस्टर छो आई, त छा इन एतमाद जो वोट वठण सां मुल्की हालात बहितर थींदा? ऐं जेको
सुप्रीम कोर्ट जेके रिमार्क्स ना हुए सफ़ा नरमी वारा हुया, काफ़ी सख़्तु हूंदा, तव्हां पाण ॿुधायो हूंदा, अली क़ाइद साहिब में ॿुधा हूंदा त हाणे छा सुप्रीम कोर्ट बैकफुट ते थी वञे? इहो मुंहिंजा सुवाल आहे। ठीकु आहे, छा सुप्रीम कोर्ट बैकफुट ते आई आहे? जीअं मां ज़िक्र कयो न त इल्तिजा कई अथऊं ऐं पोइ ॿुधणी में वरी सर कोर्ट कयां त चीफ जस्टिस साहिबु चयो त जेकॾहिं न मञियव ॻाल्हियूं त पोइ ख़तरनाक नतीजा निकिरंदा। जी 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 ठीकु आहे। शेख साहिबु जेको तव्हां चयो इहा ॻाल्हि त छा हिन में मुल्की हुन में कहिड़ो फ़र्क़ु अची वेंदो, सही मुल्की हालात लाइ त इहो वोट ऑफ कॉन्फिडेंस वरितो ई न वियो आहे, छाकाणि त इहा त का गैर यकीनी या अनसर्टिनिटी मुल्क में हुई कोन त शहबाज शरीफ़ जे ख़िलाफ़ु को नो कॉन्फिडेंस अचण वारो आहे, अहिड़ो त को बेयकीनी मुल्क में हुई कोन। जी सो अगरि बेयकीनी न हुई त पोइ वोट ऑफ कॉन्फिडेंस कंहिंखे ॾेखारण लाइ वरितो वियो आहे? ज़ाहिर सुप्रीम कोर्ट खे ॾेखारण लाइ वरितो वियो आहे। त अगरि असांजे प्राइम मिनिस्टर या लीडर ऑफ हाउस खे सैक कयो वियो त पार्लियामेंट हुन सां गॾु बीठल आहे। सो इहो वोट ऑफ कॉन्फिडेंस जेको आहे कि सियासी पार्टी लाइ या कंहिं ॿिए लाइ न हो, छाकाणि त अहिड़ो को डपु ई न आहे त शहबाज शरीफ़ खे को अदब एतमाद अची वेंदी हुनजे ख़िलाफ़ु। जी इत्तेहादी छॾे वञे जीअं थींदो हिकिड़ो माहौल जुड़ी वेंदो आहे, जीअं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु हिकिड़ो माहौल जुड़ी वियो, हिते उहो सूरत हाल आहे। हीअ त सुप्रीम कोर्ट खे ॾेखारण लाइ कयो। हा बाक़ी लफ़्ज़ ऐं जेके मूं चयो नज़रिया तहमुल जो इस्तेमालु त थिए पियो, नज़रिया ज़रूरत न बि चओ, नज़रिया तहमुल त अदालत इस्तेमालु करे पई ऐं कंस्ट्रेन जो मुज़ाहिरो करे पई, बर्दाश्त जो मुज़ाहिरो करे पई, अलाह जा वास्ता ॾिना पिया वञनि। जीअं पाण तव्हां चयो त कुझु अर्सो पहिरीं टियों चौथो ॾींहुं त चऊं त ख़तरनाक ऐं अगरा नतीजा निकिरंदा, अचनि पिया अलाह खे मञो ॿेली ईअं न कयो, ॻाल्हियूं करे वठो। बिल्कुलु सर, कॉलर आहिनि असां सां वहीद अली बिरोही साहिबु जेकबाबाद मां। वहीद साहिबु छा चवंदव, कहिड़ो सुवालु आहे तव्हांजो? लाइन कटिजी वई सर। जी सो हाणे अचूं था हिन ॻाल्हि ते त अगरि ॻाल्हियूं थियनि पियूं त ॻाल्हियूं छा ते पियूं थियनि? ही को आइनी तरमीमनि जो ते को डिस्कशन न पई थिए, ही को मुल्क जी माइशत ते को डिस्कस न पियो थिए, ही को इंटरनेशनल को टेररिज़म ते डिस्कशन न पियो थिए, ही कंहिं बि अहिड़ी शइ ते डिस्कशन थिए ई कोन पई। सिंगल नुकाती एजेंडा आहे जेका हींअर हुकूमत ऐं PTI वारा ॻाल्हाए रहिया आहिनि त भई इलेक्शन जी तारीख़ ॾियो। जी सुप्रीम कोर्ट बि उन लाइ गुज़ारिश कई आहे हिननि खे या वास्तो अलाह जो ॾिनो अथनि, त उहा डेट छा आहे? कॉलर न सर कॉलर। अच्छा सो उहा डेट छा थी सघे पई? ॾिसो 14 मई अदालत जी ॾिनल तारीख़ आहे, पर हाणे हुन में बाक़ी वञी बचिया आहिनि 16-17 ॾींहं। जी हिकिड़ी तारीख़ जेका ज़रियनि मां हले पई मीडिया में हिते हुते त भई इमरान ख़ान हिन ॻाल्हि लाइ राज़ी आहे त अगरि जुलाई जे पहिरें हफ़्ते में क़ौमी असेंबली टोड़ण जी तारीख़ जो ऐलान थी वञे थो त हू राज़ी आहे, पोइ ॻाल्हियूं थी वेंदियूं। जी ठीकु। हाणे अगरि जुलाई में ही जेका क़ौमी असेंबली आहे हाणोकी, इन जी मुद्दत या उमिरि या मयाद ख़तमु थिए थी 10 अगस्त ते। मिसाल अगरि 10 जुलाई ते हुकूमत राज़ी थी वञे थी क़ौमी असेंबली टोड़ण जी, ऐं ज़ाहिर सूबाई सिंध ऐं बलूचिस्तान बि राज़ी थी वञनि था 10 जुलाई ते, त कहिड़ो तीर हयो वियो? हिकिड़ो महीनो पहिरीं बसि असेंबली टुटी वेंदी त वॾो तीर लॻी वियो, छा थियो? जी हीउ सॼो क्राइसिस छा हो? हीउ सॼो अफ़सानो छा हो? सभु कुझु हेॾो सारो ड्रामो, हेॾो सारो हिकिड़ो वॾो हिकिड़ो नाटक लॻो पियो हो। अगरि 10 जुलाई त मञी वठूं त असेंबली क़ौमी असेंबली ऐं सिंध असेंबली ऐं बलूचिस्तान असेंबली टुटे थी, त पोइ सॼो ड्रामो छाजे लाइ हो? छाकाणि त पोइ 10 अगस्त ते टुटे आहे त 10 अक्टूबर ते चूंडूं थियनि हा। जी सर। हा 10 सितंबर ते थी वेंदी, 1 महीने जो फ़र्क़ु ईंदो, पोइ ड्रामो छाजे लाइ हो? बिल्कुलु ठीकु, ॻाल्हि मुंहिंजी ठीकु आहे। अब्दुल नबी बक्सी साहिबु आहिनि जेकबाबाद मां कॉलर सां। बक्सी साहिबु कहिड़ो सुवालु आहे तव्हांजो, छा चवंदव? जी सर, मुझे कारी साहब का सवाल है तो जेकबाबाद के अंदर जे कल 5-6 पुलिस अधिकारी शहीद थी विया ऐं कचे में जो कंदकोट कश्मीर शिकारपुर के कचे में जो ऑपरेशन नाकाम थियनि थियूं, इन जा कहिड़ा सबब आहिनि? छा पुलिस में जो भोदार की मुदाफ़ती जे करे थियनि था? ॿियो जेको अॼु IG सतह ते जेको इजलास थियो, NTI IG बलूचिस्तान IG सिंध वेठा, छा इन इजलास मां इन गजान में खटियल निकिरंदो?
ठीकु आहे सर, ॿियो कॉलर बि आहे असां सां, नबी बख़्श सहीम साहब आहिनि कश्मीर मां। नबी बख़्श साहब, अव्हांजो छा सुवालु आहे? अस्सलाम मलिका साहब खे ख़ासि करे सलाम साईं। जी साईं मुंहिंजो सुवाल इहो आहे त अॼु जेको शहबाज शरीफ़ एतमाद जो वोट वरितो आहे, अहिड़ो एतमाद जो वोट इमरान ख़ान बि वरितो हो। 1970 जे क़रीब क़रीब वोट खयां ऐं हिन 180-81 वोट कया आहिनि। अहिड़ो ई एतमाद जो वोट वठण जो तरीक़ो ही चीफ जस्टिस 6 रुकनी बेंच विहारे करे करण जी कोशिशि कई हुई, त मां बि अक्सर में आहियां। छा इहो जेको वर्सिस हले थो माना पार्लियामेंट सुप्रीम कोर्ट, इन जा केतिरा अॻिरा नतीजा निकिरंदा? अली ख़ान साहिबु यकीनन खां आगाह हूंदो ऐं असां इन ते वधीक रोशनी विझी सघंदो। महिरबानी साईं। यकीनन खां आगाह हूंदो ऐं असां इन ते वधीक रोशनी विझी सघंदो। महिरबानी साईं। यकीनन खां आगाह। ठीकु आहे नबी बख़्श सहीम साहब। जी मक्सी साहब चयो त हालात जेके आहिनि, जैकोबाद में 6 पुलिस वारा शहीद थी विया, पर जैकोबाद, कश्मीर, कंदकोट, हाणे त अलॻि ज़िला थी विया आहिनि कश्मीर, कंदकोट, लेकिन हीउ हिकिड़ो ई ज़िलो हो जैकोबाद। बिल्कुलु। शिकारपुर, घोटकी, हिते त रण ॿरियो पियो आहे। हाणे मुंहिंजे ख़्याल आहे त हिन पुराणे जैकोबाद मां अगरि अगवा सिर्फ़ु जो अंग ॻोल्हींदासीं कश्मीर, कंदकोट ऐं जैकोबाद, त 25-30 माण्हू हिन महिल बि अगवा थियल आहिनि। बिल्कुलु सर। त यार ये इंडस्ट्री वापसि उजागर थी वियो आहे। ॿियूं इंडस्ट्रियूं सॼे मुल्क जो तबाह पियूं थियनि। हीअ अगवा इंडस्ट्री ऐं धाड़ियल इंडस्ट्री जेको आहे वरी उरूज ते आहे। ऐं साईं चयो त इजलास थींदो, उन सां को फ़र्क़ु? इजलास त मतिलबु मूंखे सम्झ नथी अचे त छा हीउ ओचितो को किसो थियो आहे? हीअ 6 असांजा जेके शहीद थिया आहिनि पुलिस वारा, हीअ को ओचितो किसो आहे जंहिंजे लाइ हंगामी तौर ते हिकु नई ॻाल्हि आहे यार वाक़ई में यार धाड़ियल अची रड़ी किथां आया आहिनि, पोइ इजलास कजे। हीअ त सुवालु इहो आहे त हीअ ताज़ो 2-3 महीना पहिरीं घोटकी में शहीद थी आहे, पोइ चऊं ऑपरेशन थींदो। अलाए कहिड़ो ऑपरेशन पियो थिए घोटकी में? कल बेगुनाह या न, बहरहाल एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग में 5 माण्हू मारे छॾिया जंहिंजा अॼु मूं ॾिठा पे। हिकु ॾींहुं पहिरियां ॿारनि जी रड़ियूं सफ़ा ज़ुल्म घोटकी में थियो आहे। त हिन सां छा थींदो? धाड़ियल खुले आम वीडियोज़ मूव पिया कनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त अगरि इहो तासुरु हलियो वञे त ॾोहारी रियासती क़ुवतनि खां ॾाढो आहे, त तव्हां सम्झो त पोइ रियासत जी रिट किथे आहे? हिकिड़ो को अलाए किथां अगवा थियल आहे, उनखे ॿार सूधो अगवा कयल अथनि, को मक्सी आहे। बिल्कुलु सर। अलाए कहिड़े शहर जो आहे, उनजो मासूम 3 सालनि जो ॿार बि आहे मगवी जो, उहो बि उन सां गॾु आहे। उन ॿार खे अलॻि रखियो आहे धाड़ियलनि। जॾहिं तव्हां धाड़ियलनि खां का रहम या के चङाई जी या को इंसानियत जी उमेद नथा करे सघो न। हू हिकिड़ी हुन कैफ़ियत में हुजनि था, हू त ॾोहारी आहिनि, पर छा एतिरी पुलिस बेवस आहे? इहो मुंहिंजे हज़म करण खां ऐं मुंहिंजे यकीन करण खां ॿाहिरि आहे। मतिलबु आउं सम्झां थो त नियत सां अगरि पुलिस पंहिंजी नियत सां ऐं रिसोर्सिस लॻाए ऐं पंहिंजे पराए जी तमीज़ ख़तमु करे, त महताब साहब महीनो वॾो आहे त हीउ नास थी सघनि था। हीउ 200-300 धाड़ियल आहिनि, आंगुरनि ते ॻणण जेतिरा धाड़ियल आहिनि। बिल्कुलु सर। हीअ अव्हां जो ज़िक्र कयो उहो घोटकीअ मां अगवा थियल आहे, 3 सालनि जी मासूम ॿार। सां हुनजी वीडियो बि वायरल थी जंहिंमें हू मिनथूं पियो करे त मतिलबु हिननि खे भुग जा पैसा भरे ॾियो, न त पोइ सिंधू में असांजो लाश उछले छॾींदा। ॻाल्हि इहा आहे त मिनथूं, या त आउं चाहियां थो अगरि सरकार हिननि खे नथी तहफ़ुज़ ॾेई सघे त पोइ हिकिड़ो भुंग फंड जमा ठाहे, सरकार बजट में पैसा रखे, त जेके माण्हुनि खां हू करोड़ रुपयो 50 लख रुपया घुरनि पिया, किथां हाणे ॾियनि करोड़ रुपयो 50 लख रुपया? त पोइ सरकार वटि हिकिड़ो फंड हुजणु खपे, छाकाणि सरकार तहफ़ुज़ ॾेई वठे, धाड़ियल ख़तमु करे छॾे। या पोइ जीअं थींदो आहे भई एक्सीडेंट लाइ हिकिड़ी सरकार मदद जो ऐलान कंदी आहे, बाबा हेतिरा माण्हू मरी विया आहिनि, जेके फौती आहिनि उनखे 5 लख रुपया, ज़ख़्मी आहिनि 2.5 लख। इहे तव्हां भंग फंड खोले छॾियो भला, धाड़ियलनि खे पाण पुलिस वारा ॾेई अचनि, न त पोइ कोई हिन जो इलाजु कयो। ठीकु आहे सर। 2 कॉलर्स आहिनि असां सां। वहीद अली बिरोही साहब आहिनि जैकोबाद मां। भाई साहब छा चवंदव, कहिड़ो सुवालु आहे तव्हांजो? अस्सलाम वालेकुम अली साईं। जी साईं मुंहिंजो सुवालु इहो आहे, पहिरियां त ॾिसो जैकोबाद समेत पूरे ऑल ओवर सिंध में अमन अमान जे पखी वॾामी वियो आहे। आए ॾींहुं असां वटि जैकोबाद समेत घोटकी कच्चे जे इलाइक़े में या पंहिंजे कंदकोट में हिकिड़े अगवा रजिस्ट्री लॻियल आहे। तव्हांखे यादि आहे, मुंहिंजो हिकिड़ो ॿियो सुवालु आहे, जनरल परवेज़ मुशर्रफ 2001 में बिल पास कयो हो, त उन बिल में इहो बि थिए थो त जंहिं इलाइक़े में ॾोह थींदो उन इलाइक़े जे सियासतदान ऐं उन इलाइक़े जे सरदार ऐं वॾेरे जे ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पर अॼु इन ॻाल्हि ते स्टेट छो क़ाइमु न आहे? छा धाड़ियलनि कयो या जेके
वॾा जागीरदारनि जेके उन्हनि खे सपोर्ट करण, स्टेट पुलिस असांजी हुन एॾी बेवस बणियल आहे जो आहे ॾींहुं ते को न को वारदात असांजे इलाइक़नि में थियनि था। इहो बिल जे बारे में सर मां जेको इहो अहम सुवालु आहे जो 2001 में जेको बिल पास कयो जनरल परवेज़ मुशर्रफ, जंहिं इलाइक़े में उॾो थींदो उन इलाइक़े जे सरदार ऐं सियासतदान ख़िलाफ़ कार्रवाई थींदी उन। ठीकु आहे वहीद अली बुरोही साहब, महिरबानी अव्हांजी। त सखर मां भी एडवोकेट फहद अली शाह साहब असां सां आहिनि टेलीफोन लाइन ते। शाह साहब क्या सवाल होगा आपका? काजी साहब, आज मैं पहले तो आपकी खिदमत में सलाम। मेरा सिर्फ एक सवाल ये है कि 14 मई की जो ऑर्डर हुआ है वो डेडलाइन है, और आप, मैं तो खैर एक तालिब इल्म की हैसियत से, आपका तो बड़ा वसी तजुर्बा है। कहने का मेरा मकसद ये है कि मुझे नहीं लगता कि मेरी जो सोच है कि मुज़ाकरात होंगे, और जैसे कि पूरी दुनिया का हर वकील ये कह रहा है कि सुप्रीम कोर्ट का ये काम नहीं था कि मुज़ाकरात, आप मुज़ाकरात का कहे, बैठे इनको कहे सुप्रीम कोर्ट के आप लोग मुज़ाकरात करें, एक बात। दूसरी बात ये मुज़ाकरात के, तीसरी बात, आज सुप्रीम कोर्ट ने वाज़ेह तौर पर कह दिया आप करें न करें, मुझे कोई सियासी जो है ना आप प्रपोजल ना बताए। शाम में उनको साहब को मना कर दिया कि अगर आप लोगों ने मुज़ाकरात किए न किए तो हमारा फैसला वही रहेगा। लेकिन मसला कहने का ये है कि वही आप वाली बात कि 90 दिन में इलेक्शन, तो पंजाब में यही कानून क्यों अप्लाई किया जा रहा है? खैबर पख्तूनख्वा की क्यों नहीं फिक्र की जा रही? कहने का मेरा मकसद ये, खैबर पख्तूनख्वा में भी इलेक्शन तो होने ही है ना 12-90 दिन में, वहां 90 दिन का कोई नहीं सोच रहा ना बात कर रहा, सिर्फ और सिर्फ पंजाब को लेकर इस बात की जा रही है। जरा इसकी वजाहत फरमा दें। अस्सलाम वालेकुम। ठीक है सर। शाह साहब शुक्रिया आपका। बुरोही साहब वही ॻाल्हि कई त अमन अमान जी हालत ख़राब है, लेकिन बुरोही साहब अलाए कहिड़े एक्ट जी ॻाल्हि पिया कनि मुशर्रफ जे दौर में? सही अहिड़ो कानून त मूंखे यादि नथो पए को कानून पास थियो हुजे पाकिस्तान में त जिथे ॾोह थींदो उते सरदार खे सियासतदान खे गिरफ़्तार कयो वेंदो। थोरो बुरोही साहब चेक करे वठो, अहिड़ो कानून पास टेक्निकली नथो थी सघे, छाकाणि त हिकिड़े इलाइक़े में करे किथे किथे 20-25 सरदार, हाणे त पथर खणो त हितां हिकिड़ो सरदार निकिरी अचे थो न साईं। सरदार माशाल्लाह असां सिंध में जेको क़बाइली निज़ाम ई न आहे, पोइ बि असां वटि जाम सरदार आहिनि, अलाह जो शुक्र आहे। त जी छा पिया चओ? मां चयो त मुशर्रफ साहब इहो चयो हुयो त ईअं कंदासीं, मतिलबु कानून पास न थियो हुयो। अजीब ॻाल्हि आहे न, छा कीअं कंदो जी? मतिलबु हिकिड़े मिसाल तालके में असां वटि हिन अपर साइड ते त हिकिड़े तालके में 10-10, 12-12 सरदार वेठा आहिनि ख़ैर सां, पोइ माण्हू गिरफ़्तार थिए त 12 सरदारनि खे ॿधी वठनि। सियासतदान छा खे चवंदा आहियो? सियासतदान रुगो MP MNA खे चवंदा आहियो छा? जेका हारायल आहे उहो बि सियासतदान आहे, जेको मतिलबु डिस्ट्रिक्ट जो सदर आहे, जेको जनरल सेक्रेटरी आहे पार्टी जो, उहो बि सो इहो सही कानून न आहे। इहे जनरली ॻाल्हि कई वेंदी आहे, जीअं जनरली ॻाल्हि कई वेंदी आहे बाबा ॾोह थिए त SHO खे जेको आहे उहो ॿधी छॾियो। जी इहो कानून न आहे, हिकिड़ी जनरल हिकिड़ी गुफ़्तगू थींदी आहे। बुरोही साहब अहिड़ो कानून आहे, तव्हां मूंखे ॾेखारिजो, आउं न सम्झो अहिड़ो कानून हूंदो बि। पोइ थईम साहब उनखां पहिरीं फ़ोन कयो, उहो चवनि पिया त ही इमरान ख़ान बि एतमाद जो वोट वरितो हो, हासीं वरितो हो, पर पोइ छा थियो? उनखां पोइ ॿी शइ थी। तव्हां चयो था 6 जजिस वारी ॻाल्हि मूंखे तव्हांजी सम्झ न आई त हिते भेट छा आहे? हुनजो अक्सरियत शो थो करे, चीफ जस्टिस हिकिड़े पासे खां बेंच सां पंहिंजी अक्सरियत शो कई आहे। अच्छा न ॾिसो, हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि बारीकी आहे, हू फंड्स खे जेके पंजाब में 21 अरब रुपया ॾियणा आहिनि, हुन फंड्स खे हुकूमती धुर मशरूत करे थी पार्लियामेंट जी मंज़ूरी सां। जी पार्लियामेंट 2 दफ़ा अॻु में ऐं अॼु वरी 4 दफ़ो हुकूमत जी पारां हिन रिथ ते त भई पैसा रिलीज़ कयूं न कयूं, पार्लियामेंट रद्द करे छॾियो आहे। त सुप्रीम कोर्ट पोइ भेरे सुवाल उथारियो हो त अगरि हुकूमत पंहिंजी हुकूमत वक़्तु जहिड़ी ट्रेजरी बेंच जी अगरि नियत करे, अगरि हुनजी ख़्वाहिश हुजे ही बिल पास कराइण जी, त कीअं हुनजो बिल रद्द थी सघे थो? हुकूमत जो ई हुकूमती बेंचूं कीअं रद्द करे छॾीनि थियूं? त पोइ चयो त हिन जो मतिलबु छा हुकूमत वटि एतमाद जो वोट न आहे छा? त हीउ जेको अॼु एतमाद जो वोट आहे, इहो ॿुधाइण लाइ आहे त हा शहबाज शरीफ़ ते त एतमाद कनि था, पर हुनजी 21 अरब रुपए वारी ॻाल्हि ते हुकूमती मेंबर साथ नथा ॾियनि। इहो ख़ुदि अगरि कानून हले त इहो ख़ुदि हुनजी ॻिची पइजी सघे थो त जॾहिं तव्हांखे एतमाद जो वोट मिलियल आहे जी, त तव्हां कीअं 21 अरब रुपए खे पास पार्लियामेंट नथा कयो? हिकिड़ी अलॻि ॻाल्हि थी वेंदी। ठीकु आहे। शाह साहब जेको कमेंट कयो, कॉलर ठीकु आहे, कॉलर आहिनि। शरीफ़ मल्हा साहब आहिनि बदीन मां। शरीफ़ साहब छा सवाल आहे तव्हांजो? हा सर, अली काई साहब सां इहो सुवालु आहे त मुल्क में जेको आहे एॾी वॾी महांगाई थी आहे, ऐं तंहिंखां पोइ आय में बि किस्त जेका आहे उहा पंहिंजे मुल्क खे उहा मिले कोन पई। उहो शर्त जेके मञाईंदा आहिनि, पोइ तेल बि महांगो पिया कनि, बिजली महांगी पिया कनि, गैस महांगो पिया कनि। तंहिंखां पोइ ॿिए नंबर ते ॻाल्हि इहा वञी रही आहे त जेको माण्हू को घर खां ॿाहिरि निकिरे थो, या को खंडु चांहि वठणु थो वञे, या को खीर थो वठणु वञे,
त उहो माण्हू अॻवा थी थो वञे। अॻवा जा मसइला एतिरा वधी विया आहिनि जेको माण्हू न त कंहिंजी जेको आहे सो मज़दूरी जेको आहे सो मिले थी, माण्हू परेशान आहिनि। जे माण्हू घर खां ॿाहिरि थो निकिरे त उहो माण्हू अॻवा पियो थिए, उन बाबा हाणे किरोड़ रुपया ॾियो, ॿ किरोड़ रुपया ॾियो, 50 लख रुपया ॾियो। जेको माण्हू खीर थो वठणु वञे, दही थो वठणु वञे, खंडु चांहि वठणु पियो वञे त उहो किरोड़ रुपया किथां आणे? ऐं इहा ठीकु आहे शरीफ़ुल्लाह साहब, महिरबानी। मल्ला साहब का पेरी फ़हद साहब ने जी, एडवोकेट फ़हद साहब ने सखर से बात की थी। फ़हद साहब देखिए, बाकी बातें तो हम सब पे गुफ्तगू करते रहते हैं, मसला वही है कि ये पंचायत तो सुप्रीम कोर्ट को नहीं लगानी चाहिए ना, ये तो, लेकिन अगर मसला यहाँ ये है कि वो कह तो रहे हैं कि आइन भी मौजूद है, फैसला भी मौजूद है, तो फिर मोहलतें किस चीज़ की हैं? क्या आप बतौर एडवोकेट फ़हद साहब, अगर आप वकील हैं जो आपके नाम से साथ लगा हुआ है, आप कोर्ट की हुक्म अदूली करेंगे तो कोर्ट आपको हर दफ़े क्या एक मोहलत देगी? अच्छा यार मेहरबानी करना यार, इस दफ़ा ज़रा करके आ जाना मेरा काम, इस दफ़ा करके आ जाना। ऐसा होता है क्या? फैसला आने के बाद क्या फैसले पर अमल की या तो अपील होती है, आसान, ये जिसके लिए कानूनदान होने की ज़रूरत नहीं है, फैसले पर या तो अपील की जाती है या फैसले पर जो एग्जीक्यूटिव होती है, इंतज़ामी जो मुल्क का होता है एग्जीक्यूटिव साइड है, वो उस पर अमल कराती है। ये सारी दुनिया में होता है। ये बादशाहों के ज़माने में भी होता था कि जब काजी और ये अदलिया उनकी लगती थी तो वो खुद तो जलाद सर नहीं काटते थे ना, कोई और सर काटता था। अभी भी कोई और फांसी देता है या जेल में डालता है। अब सवाल ये है कि यहाँ मोहलत दी जा रही है, तो अब ये तो जज साहबान की मर्जी है, ये नजरिया तहम्मुल नहीं है तो और क्या है? ये बताना बिल्कुल ठीक है फाजिल अदलिया का कि जी फैसला आइन भी मौजूद है, फैसला भी मौजूद है। ये तो हम पिछली तारीख भी सुन चुके, उससे पिछली तारीख भी सुन चुके, और हमें बरज़बानी वैसे ही पता है कि 90 रोज़ में इंतखाबात, आइन में इस पर कोई इबहम नहीं है, कोई मुबहम बात नहीं है। ये बिल्कुल वाज़े है बात कि 90 दिन में इंतखाबात होने, बिल्कुल वाज़े बात है। आपका फ़ैसला भी बहुत वाज़े है, वो 4-2 बोलें या 4-6 बोलें, इससे कोई फ़र्क नहीं पड़ता, एक बेंच का फ़ैसला है। तो अब अगर उस पर अमल दरामद नहीं हो रहा जी, तो सर आप ही करा सकते हैं ना, हम तो नहीं करा सकते। सर इरफान मेमूर साहब आहिनि ठारो शाह मां। इरफान साहब कहिड़ो सवाल आहे मुंहिंजो? अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे साईं? पहिरियों सुवाल इहो आहे, अॼु सुप्रीम कोर्ट जो रवैयो थोरो नरम हो, छा इहो स्पीकर जे ख़त जो असर आहे या न? काई साहब खां इहा ॻाल्हि पुछी। ॿियो थी, हाणे इहो गैस जो मीटर 40 रुपए मां 500 रुपया थी वियो आहे रेंट। हाणे माना केरु हलाए न हलाए उन ते 500 रुपया अचणो आहे गैस जो बिल, जेको 200-250 ग़रीब माण्हू मसद ॾींदो। हाणे मां जेके सोशल मीडिया ते पढ़ो त 8-8 लख रुपया पघार आहे हिन जी MD जी, सुई गैस जे जेको चेयरमैन अथनि, 8-8 लख। हाणे ज़ुल्म आहे, छा आहे इहो साईं? ग़रीबनि ते कुझु रहम। पहिरीं ॻाल्हि मां कहिड़ी कई इरफान साहब? ऐं पहिरीं ॻाल्हि त इहो जेको अॼु सुप्रीम कोर्ट जो रवैयो थोरो नरम ॾिठोसीं, आया इहो स्पीकर जे ख़त जो असर आहे छा? ठीकु आहे इरफान मेमूर साहब। इरफान मेमूर साहब हिकिड़ी ॻाल्हि त इहा कई अथई जज, ॾिसो साईं, आउं फाज़िल अदलिया ते इहो कमेंट नथो करे सघां त उन नवी, आउं त चवां पियो ही नज़रिया तहमुल ज़रूरु आहे, हिकु कंस्ट्रेन जो मुज़ाहिरो आहे, अदलिया सबर जो मुज़ाहिरो करे पई। ऐं शायदि PTI बि इहो ॾिसी करे, न त PTI खे सियासी तरह वारो इहो खाए पियो त हू छो टॉक्स में वञे, हू इंतज़ारु करे 14 मई जो फ़ैसिलो त सुप्रीम कोर्ट पाणे अमल कराईंदी न कराईंदी, जेको थींदो सो थींदो। सियासी वारो त इहो थो खाए न उनखे, PTI खे। पर शायदि हुननि खे बि लॻे थो त ॻाल्हियूं सियासी तरह ई हल थींदियूं, कानूनी तरह न थी सघंदियूं। शायदि हिकिड़ी उमेद लही वई आहे। पहिरीं जीअं हुआ हिकिड़ी, यानी तव्हां ॾिसो न, फवाद चौधरी भी कल चयो पे, अॼु शेख रशीद चयो पे तो रोडों और चौकों पर और रस्तों पर जो है वो हमें फ़ैसला मनवाना पड़ेगा। तो फ़ैसला अगर रोडों और रस्तों पर अवामी मुजाहरों और जलसों से मनवाया जाएगा तो क्या मतलब हुआ जी? यानी आइंदा को जज साहब कंहिंखे उम्र कैद जी सज़ा ॾे त पोइ फ़रियादी जिन्हनि जो माण्हू उन्हनि मारियो आहे, जे ॾोहारी जंहिंखे मतिलबु जंहिंखे सज़ा थिए थी, उनजा मुखालिफ़ रोडनि ते मुज़ाहिरो कनि त महिरबानी करे इनखे जेल मोकिलियो। ये छा ॻाल्हि थी? त को लॉजिक न। इन जो मतिलबु इहो आहे त उमेद न आहे PTI खे शायदि,
या घटिजी वई आहे, तॾहिं हू नेगोसिएशन्स में वञे पई, घटिजी वई आहे लेकिन घटिजी वई आहे। बेवड़ साहिबु हीअ त जेको पहिरीं बि मल्हा साहिबु फ़ोन कयो हुन त ॻाल्हि खे ग़रीब माण्हू आहे, महांगाई वधे पई, अॻुवा त सही बिल्कुलु, अॻुवा त हिकिड़ी अलॻि शइ आहे मल्हा साहिबु, महांगाई जो जेसिताईं अॻुवा त ॻाल्हायसि त उन ते त हाणे हिकिड़ी टोटल ब्रेकडाउन नज़र अचे पियो, ॾोहारी जीअं वधनि पिया ऐं हुन में ज़ाहिर ॿिया फैक्टर्स बि शामिल आहिनि। लेकिन महांगाई सुई गैस जो साईं ज़िक्र कयो त मीटर ते 500 रुपया थी विया आहिनि, तव्हां गैस इस्तेमालु कयो न कयो, ईअं तव्हां सरकारी टीवी ॾिसो न ॾिसो, तव्हांजे बिजली जे बिल में करे गौर कजो त उनमें सरकारी टीवी जो बि हिकिड़ा पैसा लॻल हूंदा आहिनि, अलाए 200 या 250 रुपया आहिनि, हा महाना चार्जिस आहिनि PTV ठीकु आहे। त सरकारी टीवी जा तव्हांखे पैसा भरणा आहिनि, तव्हां चाहे टीवी सरकारी टीवी ॾिसो या न ॾिसो, ईअं तव्हां वटि अगरि मीटर लॻल आहे तव्हांखे पैसा भरणा आहिनि। महांगाई जा त रिकॉर्ड टुटी विया आहिनि न, महांगाई जा रिकॉर्ड टुटी चुका आहिनि, ऐं हिन सॼी सूरत हाल में माण्हू ही सभु कुझु भोगीनि पिया, ऐं असांजा हुकुमरान या पॉलिटिशियन या अशराफिया या रूलिंग इलीट, जेको नालो हुनखे ॾियो तव्हां, रूलिंग इलीट चइजे त बहितर आहे, अशराफिया, उनखे ॿियनि सभिनी शयुनि जी फ़िक्र आहे सवाइ इहो आहे त माण्हू छा पियो भोगे। माण्हुनि जी कमर चिॿी थी वई आहे, उन्हनि जी हालति ख़राबु आहे आम माण्हू जी, ही ज़रूरी कम सां मसरूफ़ आहिनि, हिननि खे ॿिया खोड़ ख़फ़ा आहिनि, हिन जी ऑडियोज़ लीक पियूं थियनि, हिननि जो हीउ पियो थिए, हुनजो हू पियो थिए, ऐं माण्हू वीचारो दरबदर लॻो पियो आहे। ऐं इसहाक डार शान बेनियाज़ी सां कल चए पियो त क्या हो जाएगा यार 2-4 महीने अगर इलेक्शन नहीं होंगे तो, हाँ तो क्या हो जाएगा 2-4 महीने अगर आइन नहीं होगा तो। जी अगर एॾो जेको आहे केयर फ्री ऐं एॾो इहो रवैयो एटीट्यूड तव्हांजो फाइनेंस मिनिस्टर खे, क्या हो जाएगा 2-3 महीने अगर इलेक्शन देर से हो जाएंगे तो क्या हो जाएगा अगर आइन चला जाएगा, क्या होगा कि जमहूरियत चली जाएगी, उन्हनि ते को फ़र्क़ु ई नथो पवे। न हीअ त ॻाल्हि अजीब आहे न, हीअ ॻाल्हि अजीब आहे त यार असीं एतिरो ज़रूरी कमु कयूं पिया, तव्हांखे हाणे इन ॻाल्हियुनि जी पई आहे वरी आइन छा आहे छाजो थींदो आहे, भई सहूलियत छा कयो, जे आइन क्या है, ये एक कागज़ के क्या किताब है, मैं जिससे चाहे उसको फाड़ के डस्टबिन में फेंक दूँ, बिल्कुलु ठीकु आहे। सब इहो रवैयो मुंहिंजो ख़्याल आहे बहितर थियणु खपे। ऐं अली साहिबु ॻाल्हियूं त अॼु खां शुरू थियूं आहिनि, पर इन्हनि ॻाल्हियुनि जो को नतीजो अव्हांखे नज़र अचे पियो, चूंडूं थींदियूं मुक़ररु वक़्त ते या इहा बि टैक्टिक्स आहिनि? हाणे इनमें अगरि ॻाल्हियूं नाकाम थियनि थियूं न त माना उनजा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सबब हूंदा, ऐं ॿुधायां पियो छो आउं चवां पियो। हिकिड़ो इहो आहे त हुकूमत जी पोइ अक्टूबर में बि चूंडूं कराइण जी का नियत न आहे जी। ॿियो सबबु हूंदो त किथां को स्क्रिप्ट आहे जेको हिन टॉक्स खे नाकाम कराईंदो, को हथ हूंदा जेके हिन न त यार अगरि इमरान ख़ान जेको अगरि हीअ ज़रियनि जी ख़बर सही आहे जी त जुलाई ताईं किसे खे खणी वञण लाइ तयारु आहे त 10 अगस्त ते उहे ई टुटंदी आइनी तरह। बिल्कुलु सर, मतिलबु आइन जी त हाणे कहिड़ी वैल्यू घटि रही आहे, पर असूली तौर ते त 10 जुलाई ते टुटी, महीने जी हुकूमत खे कहिड़ी परवाह हुजणु खपे, न हुजणु खपे न, भला 10 अक्टूबर ते इलेक्शन न थी, 10 सितंबर में थी वई, हाणे हुकूमत 1 महीने में अहिड़ो अलाए कहिड़ो जेको तीर हणी वठंदी। सो 2 सबब थी सघनि था, हुकूमत जो अक्टूबर में बि चूंडूं कराइण जी नियत न हुजे त पोइ हीअं टॉक्स नाकाम थी वेंदियूं, या ॿी ॻाल्हि त हुकूमत जी या ही सॼी जेका आहे इन जो को नतीजो को ॿियो निकिरणो आहे, हिन जो सियासी हल न निकिरणो आहे। लेकिन इनसां ज़िमनी न बल्कि अहम ॻाल्हियुनि सां जुड़ियल आहे हिकिड़ी तव्हां कॉलर न सर, अच्छा अहम ॻाल्हि इहा जुड़ियल आहे हिन सां त भई अगरि 10 जुलाई ताईं सियासी पार्टियूं राज़ी बि थी वञनि, जी पंजाब असेंबली टुटी चुकी आहे, KP असेंबली टुटी चुकी आहे, फेबररी में ही टुटियूं आहिनि असेंबलियूं, अलाए फेबररी अलाए, त छा ही अञा जुलाई ताईं इहे केयर टेकर वेठा हूंदा? ही गैर आइनी 2 वॾनि सूबनि में पाकिस्तान जे हिकिड़ी गैर आइनी सेटअप हलंदो जुलाई ताईं, छाकाणि त सियासी पार्टियूं इहे तय कनि पियूं त उते छा पोइ छा थींदो, परवेज़ इलाही बहाल थी वेंदो छा? एडमिनिस्ट्रेटर जी मूं तव्हांखे गुज़ारिश कई त हीउ को बल्दियाती इदारो त न आहे जिथे एडमिनिस्ट्रेटर लॻनि, पंजाब में एडमिनिस्ट्रेटर लॻाए त ही 2 सूबा कीअं हलंदा? हीउ वॾो आइनी बहरान आहे, बिल्कुलु सर, हीउ बहरान पैदा थी चुको आहे। सो अगरि हीउ सियासी डायलॉग जुलाई ताईं इलेक्शन खे खणी वञनि था, जेको इम्कान इहो ई आहे, अगरि इमरान ख़ान राज़ी आहे हिन ॻाल्हि ते त हुकूमत खे बि राज़ी थी वञणु खपे। 1 महीने जी क़ुर्बानी ॾियण में केॾी वॾी ॻाल्हि आहे। सो अगरि नथा राज़ी थियनि त माना नियत अक्टूबर जी बि न आहे, या पोइ ॿियो सबबु थी सघे थो त इहे ॻाल्हियूं नाकाम थियणियूं आहिनि।
जीअं PNA ऐं भुट्टो साहिब जी ॻाल्हियूं नाकाम थियणियूं हुयूं। ठीकु आहे सर, कॉलर आहिनि एहसान अंसारी साहिबु सखर मां। एहसान साहिबु, छा सवाल आहे मुंहिंजो? सवाल काइद साहब खां इहो आहे त जेकी अॼु ॻाल्हियूं थियनि पियूं अदलिया जे हुकूमत उन्हनि जो को नतीजो निकिरंदो या उहो बि निशिस्तनि गुफ़्तनि ऐं बरख़ास्तनि वारो सिलसिलो थींदो हुनजो? काइद साहब खां सवाल हुई इहो, महिरबानी। ठीकु आहे एहसान अंसारी साहिबु। अंसारी साहिबु इन ई ॻाल्हि ते हींअर ॻाल्हाइनि पिया ऐं ई अदलिया जे हुकुम ते कोन पियो थियनि। अॼु अदलिया सुप्रीम कोर्ट वाज़े कयो चीफ जस्टिस साहिबु त न असीं हुकुम जारी पिया कयूं ॻाल्हियुनि लाइ, न असीं को टाइम लाइन ॾियूं पिया, छाकाणि इहा ॻाल्हि कई वई त असांजे मथे ते बंदूक रखी असां ॻाल्हियूं नथा कराए सघूं ऐं इहो जुमिला चया विया त पंचायत त कोन्हे, कीअं हुकुम करे सघे थी। इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, अदलिया कंहिंसां ॻाल्हियूं करण लाइ कंहिं कीअं क़ानूनी तौर ते पाबंद करे सघे थी। तंहिंजे करे अॼु अलाह जो वास्तो ॾेई चयो वियो त छा इहो चयो वियो त असीं हिदायत त पिया ॾिसो। अंसारी साहिब हिदायत त को हुकुम कोन्हे सुप्रीम कोर्ट जो। कामयाबु थी मूं हींअर ई गुज़ारिश कई त नाकाम 1 महीने जी अगरि सिर्फ़ु PTI वारा मोहल घुरनि पिया, सर जी पोइ रहिजी छा वियो? त ऐं इहा सियासी तरह बि वारो खाए थी हुकूमत खे त वॾी हिकिड़ो मज़ाक़ उॾाए सघनि था PTI जो त हीउ सॼो अफ़सानो 1 महीनो हुकूमत खे घटि करण लाइ जी, त इन जो फ़ाइदो जून में नथा कराए सघनि, असेंबली टोड़े सघनि, छाकाणि त बजट केरु पेश कंदो। सो मूं त सम्झो पिए त वधि में वधि PTI रिलैक्सेशन ॾींदी, गुंजाइश ॾींदी त ही मिड ऑफ जून ताईं ॾींदी, पोइ बि 1.5 महीने जी। सो ही अगरि ही जुलाई में खणी वञनि था त पोइ पेट बि न भरियो, जेको सिंधी में पाण चवंदा आहियूं, त हीउ सभु कुझु बि थियो त PTI खे हासिलु छा थियो? सो इन ॻाल्हि खे इलेक्शन मुहिम में हुकूमत काफ़ी शदोमत सां हीअ जेके हुकूमती इतिहाद आहे, हीअ जॾहिं इलेक्शन कैंपेन में वेंदो त काफ़ी शदोमत सां हिन ॻाल्हि खे ॻाए वॼाए सघंदो त हीअ सभु ॻाल्हियूं वॾियूं था कनि, आख़िर में 1 महीने त राज़ी थी विया। ऐं सर इन केस जेकॾहिं राज़ी नथा थियनि, ज़रिया इहे दावा पिया कनि त इमरान ख़ान वरी अॼोकी हिननि टॉक्स खां पोइ को ख़िताब बि कंदो, त इमरान ख़ान जी इन माज़ी खां वठी हिन वक़्तु ताईं जे यूटर्न्स ऐं पॉलिटिक्स खे ॾिसंदे अव्हांखे छा पियो लॻे त कहिड़ियूं बि ॻाल्हियूं थियनि थियूं पर इमरान ख़ान को अहम ऐलान बि कंदो? जेके ॻाल्हियूं हलनि पियूं फवाद चौधरी या शेख रशीद या अहिड़े क़िस्म जी जेके ॻाल्हियूं बयानु ॾिना अथऊं। सही ॾिसो, जॾहिं मुल्क में या किथे बि अहिड़ा क्राइसिस हली रहिया हुजनि था त बैकडोर मां अलाए केतिरा धुरियूं माण्हू राब्ते में हूंदा आहिनि हिक ॿिए सां। सही, हाणे इन ते अॻकथी नथी करे सघिजे। मूं त सिर्फ़ु गुज़ारिश कई त अगरि जुलाई लाइ राज़ी थिए पियो इमरान ख़ान त पोइ हीउ सॼो अफ़सानो आहे छाजे लाइ? अगरि सियासी तरह इमरान ख़ान खे वारो आऊं त चओ मुल्क खे वारो खाए थो, पर सियासी तरह इमरान ख़ान खे वारो खाए थो त उहो चए ठीकु आहे बाबा, असां त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जो इंतज़ारु पिया कयूं, 14 मई वारो फ़ैसिलो आहे, बिस्मिल्लाह कयो त वधीक हिकिड़ो क्योस क्रिएट थींदो, लेकिन उन में पोइ मुल्क में सिस्टम डीरेल थियण जो ख़तरो पैदा थी वञे थो। सो इमरान खे उहो बि डपु हूंदो त सिस्टम डीरेल न थिए त सो इन में नाकाम थियण जी जेका मूं गुज़ारिश कई इमरान ख़ान जो त ॾिसो छा थो एज़ यू सेड कि अनप्रिडिक्टेबल आहे, कॾहिं बि कोई यूटर्न बि थी सघे थो, कुझु बि थी सघे थो। लेकिन मुंहिंजे ख़्याल त अगरि ॻाल्हियूं कामयाबु थियण ॾे वञी रहियूं हूंदियूं त पोइ इमरान ख़ान उनखे पब्लिक खे, पंहिंजे माण्हुनि खे कॉन्फिडेंस में वठण लाइ बि उनजी जस्टिफाई कंदो त मूं ईअं छो मञी वरिती आहे ॻाल्हि। लेकिन एतिरो जल्दी आउं नथो सम्झां त बसि को तइ थी वेंदो, अलाह करे थी वञे। ठीकु आहे, अगरि महीने वारी ॻाल्हि आहे त हुकूमत खे राज़ी थियणु खपे, राज़ी थियणु खपे मुल्क जे अज़ीम त मुफ़ाद में, जीअं सुप्रीम कोर्ट पंहिंजे मुफ़ाद में बि राज़ी थियणु खपेनि। ठीकु, 1 महीने जी हुकूमत वञण सां महताब छा थो थिए? बिल्कुलु ठीकु था चओ। अच्छा सर, मौलाना फज़लुर रहमान जेके JUI जा सरबराह ऐं PDM जा सरबराह, उन्हनि खे हिन वक़्तु ताईं तहफ़ुज़ात बि काफ़ी हुआ। अॼु वरी उन्हनि बि प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन्हनि चयो त पहिरियां जेको मामिलो हुयो उहो प्रेशर हुयो बंदूक जे ज़ोर ते, ऐं हाणे वरी हथोड़े जो प्रेशर आहे, पर असां ॿिन्ही खे नथा मञूं। ज़ाहिर बंदूक जो इशारो उन्हनि जो मिलिट्री इस्टेब्लिशमेंट ॾे आहे, हाणे हथोड़े सां मुराद जुडिशरी जो जेको हथोड़ो हूंदो आहे उन ॾे आहे। मौलाना फज़लुर रहमान पंहिंजी हिकिड़ी अलॻि लाइन वठी बीठा आहिनि, लेकिन हींअर हू को शदोमत सां टॉक्स जी मुखालफ़त न पिया कनि, राज़ी थिया आहिनि तॾहिं हुकूमत वारा वञी ॻाल्हियूं बि कनि पिया, पर JUI जेको नुमाइंदो हुन टॉक्स में शामिल न आहे, जेके मेंबर वञी मिलनि पिया। बिल्कुलु ॾिसो, मूंखे तव्हां सम्झायो महताब, कॉमन सेंस से ॻाल्हायां पियो, मूं वटि हींअर उते टॉक्स में छा ॻाल्हियूं थियनि पियूं, मूं वटि को इंफॉर्मेशन त ज़ाहिर कोन्हे। नुक़्तो हिकिड़ो आहे इलेक्शन जी तारीख़, अगरि
इमरान ख़ान ज़ाहिर PTI चाहे थी इलेक्शन, इहो त इन में त शक न करणु खपे न, छाकाणि हुनजे वारे में अचे थो, मुफ़ाद में अचे थो। जी ही बि अगरि इलेक्शन चाहिनि था त ही ॻाल्हियूं ठहण में केतिरो मसइलो आहे। नाकाम थियण जो सिर्फ़ु हिकिड़ो ई रीज़न थी सघे थो त नियतूं न हुजनि। ॿियो को रीज़न नियतूं या नियतूं न हुजनि या को टी धुर अहिड़ी सिचुएशन पैदा कराए जिथे ही ॻाल्हियूं नाकाम थियनि। भुट्टो साहिब ऐं PNA जी बि जेके ॻाल्हियूं हलियूं, ॻाल्हियूं त कामयाबु थी वियूं। पोइ अलाए कंहिं भुट्टे साहिब खे सलाह ॾिनी त हू मुल्क खां ॿाहिरि हलिया विया, पोइ हुननि हू साइन न थियो डॉक्यूमेंट ऐं सभु कुझु जेको कुझु थियो उहो वरी तारीख़ आहे। हिते बि हुते बि छा हो त इलेक्शन ॿीहर करायो ऐं फ्री एंड फेयर इलेक्शन करायो। जी जेको PNA ऐं भुट्टो साहिब जी टॉक्स थियूं, हींअर बि जेके टॉक्स आहिनि, हिन में ॻाल्हि त हिकिड़ी आहे न। ऐं हाणे त को डिघी ॻाल्हि बि न आहे, ॻाल्हि बिल्कुलु आसान आहे त हू चवनि था मई, इमरान ख़ान वारा हू चवनि था यानी ही चवनि था फौरी सां मतिलबु मे, हू चवनि था अक्टूबर। ॻाल्हि विच में थियणी आहे त ॻाल्हि विच में अगस्त बि थी सघे थी, सितंबर बि थी सघे थी। सो अगरि त नियत हुजे ॿिन्ही जी, जेका आउं सम्झां थो हिकिड़ी धुर जी हूंदी, छाकाणि त इलेक्शन हुननि खे वारो खाइनि था। जी पर ॿी धुर खे अगरि नियत हूंदी त टॉक्स नाकाम थियण जो को सेंस ई न आहे। लेकिन पोइ सवाल पैदा थींदो त अगरि इलेक्शन लाइ राज़ी बि थी विया त इहा ख़ातिरी ॿिन्ही धुरियुनि खे केरु कराईंदो त इलेक्शन फेयर थींदा। बिल्कुलु ठीकु सर। अक्सर करे पॉलिटिशियंस जेके बयानु ॾींदा आहिनि उन्हनि जी टाइमिंग ते बि वरी गौर थींदो आहे ऐं बहस शुरू थी वेंदा आहिनि। अॼु जेको वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहिबु वोट ऑफ कॉन्फिडेंस वठण खां पोइ ख़िताबु कयो त हुननि 2018 जी इलेक्शन जो ज़िक्र कयो। अॻूणी चीफ जस्टिस साकिब निसार ते कुझु इल्ज़ाम बि मढ़िया। इन खे अव्हां कीअं पिया ॾिसो, ख़ासि तौर ते टाइमिंग जेका छिकताण हले पई इदारनि जे विच में, पॉलिटिकल पार्टीज़ जे विच में, त इहा बि का टैक्टिक्स आहिनि जेकॾहिं अच्छा वरी मुतालबो बि स्पीकर खां कयो त अव्हां जांच करायो त स्पीकर छा इलेक्शन कमीशन खे लिखंदो या वरी सुप्रीम कोर्ट में का दरख़्वास्त दाख़िल थींदी 2018 जी इलेक्शन में जेका धांधली थी मुबैन आहे। ॾिसो हिन सां मुराद बि इहा आहे त ॾिसो साकिब निसार जो हवालो ॾियणु, छाकाणि त RTS जेको जंहिंजो हवालो शहबाज़ शरीफ़ साहिब बि ॾिनो, 2018 जी इलेक्शन जेका आहे उहो हाणे को राज़ न आहे। उहो बेसिकली असांजी इस्टेब्लिशमेंट मैनेज कयूं। फैज़ साहब हुआ, बाजवा साहब हुआ, उहो इमरान ख़ान खे आणो, कंहिंखे किथे आणो, कंहिंखे किथे आणो, सिंध सॼो मुल्क विरहाए ॾियणो हो, जेको प्लान हो इस्टेब्लिशमेंट ठाहियो। साकिब निसार साहिबु ज़रूरु, अगरि मूंखे ख़बर न आहे उहो त शहबाज़ शरीफ़ चए थो फैसिलिटेट कयो हूंदो या न कयो हूंदो। हींअर शहबाज़ शरीफ़ साहिबु 2018 जी इलेक्शन में हू जेको असुलु किरदारु हुआ उन्हनि खे थोरो हीअं पासीरो करे साकिब निसार खे मथे आणण जो मतिलबु छा आहे, छाकाणि त हू अॻूणो चीफ जस्टिस आहे। त ॿिए लफ़्ज़नि में हू चवणु चाहिनि था त हिन दफ़े असां सां जेको पोएं भेरे बि असां सां जुडिशरी कयो, मतां हिन भेरे बि उतां ई थिए असां सां, यानी की ईअं हो कोन। तारीख़ रिकॉर्ड दुरुस्त रखणु खपे त 18 जी इलेक्शन इस्टेब्लिशमेंट मैनेज कई, जुडिशरी त हुनमें जेको हिसो वरितो हूंदो। हींअर साकिब निसार जो सिर्फ़ु नालो खणण ऐं बाक़ी शयुनि खे RTS को साकिब निसार ते मैनेज कोन पई कई, उहो त करण धड़ियनि जॾहिं कई पई सो कई पई। सो इहा ॻाल्हि उनजो मक़सदु हुते हिट करणु आहे त भई कंहिं हिकिड़े जी फलाणे जी मौजूदगी में असांखे वरी शक आहे त 2018 जहिड़ी इलेक्शन न थी वञे। ऐं 2000 इंक्वायरी हाणे स्पीकर साहिबु कहिड़ी इंक्वायरी कराईंदो? ऐं अगरि 2018 जी इलेक्शन ज़ाहिर अगरि न फेयर न थी, सभु कुझु थियो त ही पार्लियामेंट त 2018 जी बोगस सिलेक्टेड पार्लियामेंट आहे न, उनजो चिमड़ियो छो वेठायो, टोड़े छॾियोसि। अगरि ही 2018 में इलेक्शन में धांधली थी त माना ही हाणोकी पार्लियामेंट में जेको आहे उन ही धांधली शुदा इलेक्शन जी पैदावार आहे न, त पोइ उन मां जान छो नथा छॾ रहियो? उते वेठा ज़रूरु आहियूं पर थी धांधली हुई, इहा कमाल आहे। जीअं त अवां एनालाइज़ कयो त हिकु धुर खे शहबाज़ शरीफ़ थोरो सेफ साइड पियो ॾिए ऐं ॿी धुर ॾे खणी पियो इन मामले खे। पोइ इन करे उहो हाणोकनि खे चए पियो न, जी नालो पुराणे जो खणे पियो, जी चए हाणोकनि खे पियो। त आम तौर ते माण्हुनि जे ज़हननि में या मां जेकॾहिं वरी चवां त मासूम माण्हू सुवाल पोइ इहो पैदा थो थिए त जेकॾहिं ॻाल्हियूं कामयाबु नथियूं थियनि या जेका बि सिचुएशन बीहे थी, उनखां पहिरियों अवां बि ज़िक्र कयो त पोइ स्क्रिप्ट जेको आहे उन जे मुताबिक़ छा थी सघे थो, पोइ वरी कहिड़ी धुर जेका आहे साम्हूं अची वेंदी। ॾिसो न, पोइ त सदाई ईअं थियो आहे त जॾहिं हींअर मुल्क में अगरि जुडिशल रिट जेका आहे उहो नज़र नथी अचे, पार्लियामेंट पाण खे सभु सुझे थो त हिकु तरफ़ी पार्लियामेंट आहे,
पॉलिटिकल डायलॉग अगरि फेल थी वञे थो, जॾहिं मामलनि जा कानूनी ऐं सियासी हल न निकिरंदा आहिनि त पोइ उनजो डंडे जो हल निकिरंदो आहे। त तव्हां चओ पिया त पोइ छा थींदो अगरि ॻाल्हियूं नाकाम थियूं त पोइ फिर ऑनलाइन कट गई, पोइ त ज़ाहिर पोइ सेटअप जी पोइ त रहण जो पोइ त को जस्टिफिकेशन ई न रहंदी न। ठीकु आहे सर, इंटरनेशनल जेके लॉबीज़ आहिनि उहे बि काफ़ी सरगर्म असांखे नज़र ईंदियूं आहिनि न। इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट जो बि ज़िक्र थींदो रहंदो आहे। ख़ासि तौर ते काफ़ी अरसे खां पोइ असां जेको परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब वरी भारत में वञनि पिया हिकिड़ी कॉन्फ्रेंस अटेंड करण जे लाइ। चीन जेको आहे उहो पंहिंजो पावर शो पियो करे, त मौजूदा सूरत हाल में का इंटरनेशनल इन्वॉल्वमेंट बि अवां ॾिसो पिया जेको कुझु आहे, जेको कुझु हले पियो? ॾिसो प्लेयर्स त हूंदा आहिनि, लेकिन पहिरीं ई जेके इंटरनेशनल प्लेयर्स हूंदा उहो असांजी इस्टेब्लिशमेंट जी मार्फत जेको बि थियणो हूंदो या न थियणो हूंदो उहो कंदा। पहिरीं वॉशिंगटन ऐं असांजी इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट असांजी इस्टेब्लिशमेंट सां हिकु पेज ते हूंदी। पोइ हीउ जेको OBL वारो वाक़ियो एबटाबाद वारो डिघी कहाणी थी वेंदी, मुख़्तसर इहो त पोइ इलाही सारा वाक़िया थिया जंहिंखां पोइ असांजी इस्टेब्लिशमेंट जो उहे हिकु पेज ते हाणे न आहिनि। सो इन करे हींअर ईअं न आहे त सभु कुझु सोली सिंधी में अमेरिका बहादुर जीअं चाहे पियो उहे न पियो थिए, कुझु शयूं लोकली बि थियनि पियूं। ठीकु आहे, त थैंक यू सो मच अली काज़ी साहब, बड़ी महिरबानी आहे मुंहिंजी। नज़ीर प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।